आला मामा के आम ख़बरूं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मज़ार ते गवर्नर सिंध जी हाज़िरी थी आहे। मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरी वयूं आहिनि। अवां खे अपडेट कयूं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते गवर्नर सिंध हाज़िरी भरी आहे। मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरी वयूं आहिनि। गवर्नर सिंध कामरान टिसूरी भिटछाप अची शाइरनि जे सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। गवर्नर सिंध भिटाई जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी ऐं मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। सकाफ़त खाते जे निगरान वज़ीर सेक्रेटरी औक़ाफ़ सेक्रेटरी सकाफ़त ऐं ॿियनि अमलदारनि भिटाई जी मज़ार ते हाज़िरी पिणु भरी आहे। गवर्नर सिंध जे भिट छाप अचण ऐं मज़ार ते हाज़िरी भरण दौरान सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई।